बिज़नेस टाइम में ज़िक्र कयूं था त हलंदड़ साल बजट में रेवेन्यू उगाड़ण जो हदफ़ 5000 अरब रुपया रखियो वियो आहे। माहिरनि जो चवणु आहे त मौजूदा सूरत हाल में इहो हदफ़ हासिल थींदे नज़र न पियो अचे। गुज़िरियल साल बि रेवेन्यू उगाड़ण जो हदफ़ हासिल न थी सघियो हो। सवाल इहो आहे त एतिरो वॾो हदफ़ त रखियो वियो आहे, पर इहो हासिल कीअं थी सघंदो? हलंदड़ साल बजट में को नओं टैक्स बि नाहे लागू कयो वियो त पोइ इन जी हासिलात लाइ कहिड़ा तरीक़ेकार इख़्तियार करे सघजनि था? छा हुकूमत बजट टारगेट हासिल करण जे लाइ नवां टैक्स लागू कंदी? जेकॾहिं इहे टैक्स लागू कया वेंदा त कहिड़े सेक्टर में टैक्स लागू कया वेंदा? या वरी हुकूमत मिनी बजट आणे सघे थी? जेकॾहिं हुकूमत मिनी बजट ॾांहुं बि वञे पई त कहिड़ा ऑप्शन हूंदा? इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट जे हवाले सां ऐं सीड़पकारी कीअं वधी सघे थी? ज़रई शोबे खे कीअं वधीक मज़बूत करण लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? इन सॼी मुआशी सूरत हाल ते असां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। मुआशी माहिर प्रोफेसर मुश्ताक मीरानी असांखे जॉइन कनि पिया। प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। मुख़्तलिफ़ सवाल जेके पैदा थियनि पिया त टैक्स हदफ़ हासिल करण जे लाइ ऑप्शन्स कहिड़ा कहिड़ा आहिनि? छो जो हिकु त नओं टैक्स नाहे लॻायो वियो, पोएं साल बि इहा ई सूरत हाल पैदा थी त टैक्स उगाड़ियूं जेके आहिनि उहे टारगेट खां घटि थियूं ऐं उहो टारगेट पूरो न थी सघियो। त ऑप्शन्स कहिड़ा आहिनि हिन वक़्तु हुकूमत वटि? थोरो वाक़ियो ॿुधाए पोइ तव्हां अंडरस्टैंड करे सघो। जी ज़रूरु। जमाली जे ड्यूरिंग हिकिड़ी कमेटी ठही हुई जेको पावर्टीअ ते, उनजो मेंबर मां हुयुमि ऐं हफ़ीज़ कुरैशी इहो जेको शेख साहिबु हुयो उहो बि उनजो फाइनेंस मिनिस्टर उनजो कन्वीनर हो। पोइ उते उहो चवनि पिया त हाणे टैक्स जो सिस्टम असां कीअं लागू कंदा आहियूं, जेका शइ वधीक वधे विकिणिजे उन ते टैक्स लॻायो। मिसाल जे तौर उन प्लास्टिक आहे, प्लास्टिक जो जेकॾहिं बाल्टियूं बि वधीक विकिणंदा हल बाबा उन में तव्हां टैक्स लॻायो। तंहिंजे करे पाकिस्तान में का रिसर्च का प्लैनिंग न हूंदी आहे, एडहॉक बेसिस ते थींदो आहे। हाणे मां फर्दर तव्हांखे ॿुधायां, मिसाल तौर हिन बजट रखी आहे 7295 बिलियन रुपीज़ ऐं टारगेट रखियो FBR जो 5000 रुपीज़ जेके आहिनि सो कंदा। प्रैक्टिस इहा थींदी आहे, जेको तव्हांजे सुवाल जो आहे त ही बेसिकली बजट हमेशह एस्टिमेशन हूंदी आहे, फाइनल न हूंदी आहे, गारंटी न हूंदी आहे। पोइ छा थींदो आहे त जॾहिं साल पूरो थींदो ऐं FBR जेकॾहिं पंहिंजो बजट या टैक्स कलेक्ट न करे, पोइ छा कंदा आहिनि जो जेको सूबनि जो जेको हिसो आहे उन मां कट कंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त लास्ट ईयर बि सिंध गवर्नमेंट रड़ियूं पई करे त 250 अरब जेके आहिनि सो असांखे फेडरल गवर्नमेंट नथी ॾे। रीज़न इहो थी ॿुधाए त असां जेको आहे FBR टैक्स कलेक्ट न करे सघिया बिकॉज़ ऑफ द कोविड। हिकिड़ो तरीक़ो हुननि जो इहो हूंदो आहे। ॿियो तरीक़ो इहो हूंदो आहे त मिनी बजट हू लफ़्ज़ न यूज़ कंदा आहिनि, पर जीअं हाणे हिननि ॿुधायो त असांजी टैक्स फ्री बजट आहे, पर हलंदे बजट अञा पास बि न थी। तव्हां ॾिसो त पेट्रोल ते 5000 रुपया हुननि वधायो। ऐं इहो मां तव्हांखे ॿुधायां, अजीब इंट्रस्टिंग हिते पाकिस्तान जे जेको गवर्नेंस आहे उहो चई छा आहे त लेवी था हणो, टैक्स थोरो लेवी माना नॉन टैक्सेबल माना नॉन डिविज़ेबल। इन जो मक़सदु इहो आहे त सूबनि खे कोन मिलंदा उहे पैसा, पर वफ़ाक़ पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदो ऐं केॾा किथे थो करे छा थो करे उहो अञा ताईं हुननि खां सुवाल नथो पुछियो वञे। असां चाहियूं था तव्हांजे हिन प्रोग्राम में त सिंध गवर्नमेंट CCI में मुतालबो करे त को बि लेवीज़ कुझु बि न हुजे, जेका बि टैक्स कलेक्ट थिए उहा डिविज़ेबल पूल में हूंदो त सूबनि जो जेको आहे सो वधी वेंदो। ॿियो ही छा कंदा आहिनि जो मिसाल अॼु हिननि बजट रखी त भई असां सखर खां वठी हैदराबाद ताईं नेशनल हाईवे अथॉरिटी जे तरफ़ां जेको रोड ठाहियूं था, पर छाकाणि त सिंध जा प्रोजेक्ट हूंदा आहिनि या बलोचिस्तान जा प्रोजेक्ट हूंदा आहिनि, पोइ उनखे स्लो गोइंग हूंदो आहे। जेकॾहिं उन्हनि खे ड्यू पेमेंट 100 अरब जी करणी आहे त उहो 50 अरब कंदा, बाक़ी चवंदा त ईअं तव्हां ॾिसंदव त सिंध में जेके बि फेडरल जा जेके प्रोजेक्ट आहिनि उहे स्लो हूंदा आहिनि, डायट डाउन था थी वञनि। अञा बि तव्हां एग्ज़ैक्टली तव्हांखे ॿुधायां त जामशोरे खां वठी सेवण ताईं जो डबल ट्रैक आहे उहो त कुझु ठहे पियो। इनखे तमामु घणो अरिसो थियो आहे जो अञा ई ठहे पियो। RPUD जो जेको फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो हुनखे ठाहिणी, अञा ताईं RPUD कंट्रोल इहो कंप्लीट नथो थिए। ही फेडरल गवर्नमेंट जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि ऐं उहे सिर्फ़ु तरीक़ा आहिनि सिंध ऐं बलोचिस्तान ज़्यादती जा।
बिल्कुल सर, इन ही तरह जो कराची में ग्रीन लाइन मनसूबो है गुज़िरियल केतरे ही अरसे का मुसलसल सुस्त रवी से उन कम हलंदड़ है। तो मुश्ताक मीरानी साहब, तरीक़ा कड़ा होंदा जैसा हू पंहिंजे इन जो डेफिसिट है उनके पूरो करे सघन। गॾोगॾु इहो बि चवनि था त इन्वेस्टमेंट वधाइणी आहे, छो जो इन्वेस्टमेंट वधाइण सां प्राइवेट सेक्टर में जॉब क्रिएट्स थींदियूं ऐं उन खां बाद में जेका इकोनॉमिक एक्टिविटी आहे उनखे वधीक तेज़ बि करे सघिबो ऐं अहिड़ी तरीक़े सां उन्हनि जो प्लान आहे त असां एक्सपोर्ट्स बि वधाईंदासीं मुल्क जो। ॾिसो, बेसिक इकोनॉमिक्स का अरबी फारसी कोन्हे का, न को राकेट साइंस आहे, सिंपल उनजा आहिनि भई प्राइवेट सेक्टर इन्वेस्ट कंदो, ओके, वो तॾहिं कंदो जॾहिं मुल्क में हालतूं न बहितर हुजनि, मुल्क में अमन अमान हुजे, लोड शेडिंग न हुजे, उन खां पोइ कंड्यूस में उन खां पोइ जेका फेडरल गवर्नमेंट या जेके बि प्रोविंसेस आहिनि चइनी सूबनि जो उहे बिज़नेस फ्रेंडली हुजनि। बिज़नेस, मां रिपीट थो कयां, बिज़नेस फ्रेंडली। उहे त तव्हां ॾिसो, तव्हां चौधारी ॾिसो त हर दुकानदार हर माण्हू तव्हांखे दाऊं कंदो। बिज़नेस फ्रेंडली त आहे कोन। 50 त टैक्स उगाइण वारा, 50 कनि जेके रेगुलेटरी अथॉरिटी, हुननि खां जॾहिं ग़लति मुतालबा था कनि त उहो केरु हिते इन्वेस्टमेंट कंदो? हू त फॉर एग्ज़ाम्पल प्राइवेट सेक्टर त कोन कंदो। उन खां पोइ जेको पब्लिक सेक्टर जी इन्वेस्टमेंट आहे, फॉर एग्ज़ाम्पल, या फॉरेन इन्वेस्टमेंट आहे, उहा बि ॾिसंदी त हिननि जो हर साल हर महीने में टैक्स जो सिस्टम चेंज थो थिए, इन्फ्लेशन जा रेट्स चेंज था थियनि, करंसी जेका आहे स्टेबल कोन्हे, त हू कीअं अची इन्वेस्टमेंट कंदा? फॉरेन इन्वेस्टमेंट तॾहिं हमेशह थींदी आहे जॾहिं पॉलिसीज़ बहितर हुजनि, यूज़र फ्रेंडली पॉलिसीज़ हुजनि प्रोविंस जूं ऐं मर्कज़ जूं, ऐं उन खां पोइ का बि बेसिक जेके पॉलिसी आहे उन में का चेंज न अचे। मिसाल टैक्स प्रॉपर हुजे, उन खां पोइ करंसी स्टेबल हुजे, ऐं जेके भली हुकूमतूं चेंज थियनि। तव्हांखे मां हिस्टोरिकल एग्ज़ाम्पल ॿुधायां, इटली में 50 साल में को 52 हुकूमतूं चेंज थियूं, हाणे त थोरी घणी स्टेबिलिटी आहे, पर पॉलिसियूं चेंज थियूं, तंहिंजे करे हर माण्हू इटलीअ में इन्वेस्टमेंट थो करे। त इन्वेस्टमेंट ईअं कोन्हे, तव्हांखे मां ॿुधायां त हिकिड़ो पैसो खणी बैग में अची कराची इंटरकान में रहे ऐं ॿिए ॾींहं ते अचे थर में जेको आहे सो तव्हां वटि अचे इहो रोड ठाहे। त हाणे ॾिसो, तव्हांजे रुॻो सिंध जो एग्ज़ाम्पल वठो त सॼा जेके अपर सिंध जा ज़िला आहिनि, बाहि ॿरी पई आहे, पुलिस ते हमला लॻा पिया आहिनि, माण्हू अगवा थिया पिया आहिनि। हाणे कहिड़ो माण्हू अचे, कहिड़ो फॉरेन इन्वेस्टर अचे सखर में इन्वेस्ट कंदो, शिकारपुर में कंदो, जैकाबाद में कंदो, लाड़काणे में कंदो, या ॿिए हंधि कंदो? अच्छा, तव्हांखे इहो बि मां ॿुधायां, ही सिंध गवर्नमेंट जो जेको तमामु पुराणी स्कीम आहे, कंदकोट जेका घोटकी पुल, अॼु तव्हांजे हिन में न्यूज़ में हले पई, मुंहिंजे मैनेजर चयो आहे ठेकेदार जो असां कमु बंदि था कयूं, असांखां भतो था वठनि। अहिड़ी कंडीशन में फॉरेन खे त छॾियो, लोकल जेके माण्हू आहिनि उहे बि इन्वेस्ट न कंदा। जॾहिं इन्वेस्टमेंट न थिए, प्राइवेट सेक्टर न करे, फॉरेन इन्वेस्टमेंट न कंदे, त पोइ इहो इक़्तिसादी तरक़ी कीअं डेवलप थींदी? सही प्रोफेसर साहब, बिल्कुलु ह्यूमन डेवलपमेंट ऐं इकोनॉमिक डेवलपमेंट हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि। गॾोगॾु इहे बि दाहूं कयूं पियूं वञनि त शायदि IMF खां असां मुआहिदा कया आहिनि, उन खां कर्ज़ु वरितो आहे, त IMF बि डिक्टेट कयो आहे इन बजट खे कीअं ठाहिजे। त फॉर्मुलेशन में वाकई IMF या ॿिया जेके आलमी इदारा आहिनि उन्हनि जो बि को किरदारु हुजे थो? मां मुख़्तलिफ़ आलमी अदारनि सां कमु कयो आहे अराउंड 20 सालनि खां वधीक, ठीकु आहे। उनमें वर्ल्ड बैंक हुजे, एशियन IMF सां मां डायरेक्ट कमु न कयो आहे, पर उन्हनि जूं तक़रीरूं, उन्हनि जा लिटरेचर ऐं उन्हनि जे जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जी सेमिनार में मां ॿुधो आहे। IMF त कुझु शर्त कोन रखनि, वेरी इंट्रस्टिंग। ही छा था कनि जो जेका बि ग़लति पॉलिसीज़ आहे न उहो IMF जे हिन ते कुल्हे ते था फिटी कनि। IMF चए था त भई तव्हां सुठियूं पॉलिसीज़ कयो, मुल्क जी इक़्तिसादी बहितर कयो, तव्हां असांखे जेको असांखां जेको लोन वठो था उहो टाइम ते असांखे लोन कयो। ही IMF इज़ लाइक अ बैंक। 120 मुल्कनि खां वधीक IMF कमु थी करे, डेवलप्ड मुल्क बि कनि था कनि, पर हिननि में हिकिड़ो माहौल क्रिएट कयो अथऊं। असां छा चयूं त IMF हीअं थी चए, IMF हीअं। IMF सिंपली इहो चए थी त भई तव्हां पंहिंजे मुल्क जी इक़्तिसादी हालत बहितर कयो। वरी मां जेको वर्ड थो चवां न, बिज़नेस फ्रेंडली, बिज़नेस फ्रेंडली तव्हां कयो, इन्वेस्टमेंट ईंदी, हुन मां तव्हांखे टैक्स मिलंदी, टैक्स मां तव्हां पंहिंजो कर्ज़ु वापसि कयो। तव्हां कंहिं बि स्ट्रीट ते रस्ते ते कंहिंखां पुछा की भई तव्हां बैंक खां लोन वठंदा छा कंदा?
और सपोज वो चवंदो मां पंहिंजी बिज़नेस वधाईंदो आहे, उहे पैसा हुनखे बैंक खे वापसि कंदो आहे। सिंपली द बैंकिंग ट्रांसेक्शन। पर हिते तव्हां मीडिया में तव्हां ॾिसो न, सभु चवंदा भई IMF हीअं चयो आहे, गवर्नमेंट में चवंदा IMF। इट इज़ सिंपली नॉट अ करेक्ट पॉइंट। प्रोफेसर साहब बिल्कुलु IMF जे कुल्हे ते बंदूक रखी हलाई वञे थी ऐं इहो चयो वञे थो त IMF चए थो त पंहिंजा ख़र्चा घटायो। हफ़ीज़ शेख साहब जो इहो चवणु हो त जे तव्हां जूं जेका माफ़ कजो दादा, इहो न आहे त रुगो ख़र्चा घटायो जी, हू छा चवनि त भाउ तव्हां पॉलिसी बेसिक त चेंज कयो, मुल्क में अमन अमान त क़ाइमु कयो, तव्हांजी जेका ब्यूरोक्रेसी आहे उहा बिज़नेस फ्रेंडली त हुजे। तव्हांखे मां हाणे तारीख़ ॿुधायां, यूरोप में 200 साल इकोनॉमिक डेवलपमेंट या वेल्थ जनरेशन में या आमदनी वधाइण लाइ 200 साल हो उन्हनि खे जेको आहे सो आइडियोलॉजी जे तौरु इस्तेमालु कयो। अॼु जंहिंजे करे तव्हां ॾिसो था त अमेरिका, स्विट्ज़रलैंड, जापान इन तरक़ी ते पहुता आहिनि। जी, त प्रोफेसर साहब तव्हां चओ था त IMF कंहिं क़िस्म जी का डिक्टेशन नथो ॾे, उहो त चए थो त पंहिंजी पॉलिसीज़ बहितर कयूं, त का सजेशन्स बि ॾिनियूं हूंदियूं त मुल्की मईशत खे तव्हां पाकिस्तान कीअं बहितर करे सघे थो? हा, हाणे हीअं आहे, इन जा 2 हिसा आहिनि। त तव्हांखे ख़बर आहे त जेके बि बैंकूं आहिनि उहे साल खां पोइ न जाॻंदियूं आहिनि। IMF हर महीने जाॻे थी, ईअं राधर ईअं सम्झो त हर ॾींहं ते जाॻे थी, उन जूं जेके बि कलेक्शन थी उन में ॿुधाए थी त भई तव्हां मुंहिंजो कर्ज़ु कीअं वापसि कंदव जेकॾहिं हीअ तव्हांजा सूरत हाल आहे, हीअ तरीक़ा आहे। इन जे करे हू डेली हुनजी मॉनिटरिंग कंदी आहे त केतिरो टैक्स कलेक्ट थो करे, हीअ थो करे। IMF जा तव्हांखे ॿुधाए न, जेके बि IMF जा इहे हूंदा आहिनि मैनेजिंग डायरेक्टर जा जेके ऑफिसर, उहे ई इकोनॉमिक्स जा किताब था पढ़नि, जेके सिंधी यूनिवर्सिटी में किताब पढ़नि था, मेरान यूनिवर्सिटी में, कराची यूनिवर्सिटी में, इस्लामाबाद साॻा किताब था पढ़नि। उन इहो सिलेबस बि साॻियो आहे, उन बुनियाद ते हू सही नमूने सां अमल था कनि ऐं पाकिस्तान में अमल उन ते नथो थिए। अदरवाइज़ का नई तजवीज़ कोन हूंदी आहे, का बि नई शइ न हूंदी आहे, एक्सेप्ट त हू चवंदा आहिनि त बाबा जेको तव्हांजी हिकु स्ट्रेटजी आहे, जेका हिकिड़ी फिलासफ़ी आहे, उहो तव्हां उन ते अमल कयो। त मुश्ताक साहब, ज़ाहिर ॻाल्हि आहे असांजूं जेके एक्सपोर्ट्स अगरि वधाइणियूं आहिनि, इन्वेस्टमेंट त तव्हां चयो त को फॉरेन इन्वेस्टर अची पाकिस्तान में इन माहौल में घटि में घटि इन्वेस्टमेंट न कंदो, त लोकल इन्वेस्टमेंट खे ई इनकरेज करिणो पवंदो। उन लाइ ज़रूरी आहे त असांजूं जेके एक्सपोर्ट्स असांजे एग्रीकल्चर शोबे सां जुड़ियल आहिनि, त एग्रीकल्चर शोबो वाहिद शोबो हो जंहिं पोएं साल सुठो परफॉर्म कयो। हिन दफ़े माकड़ जो जेको ख़तरो आहे उहो असांजे ज़रई शोबे खे तमामु घणो मुतासिर कंदो। उन जे नतीजे में इहो बि इम्कान ज़ाहिर कयो पियो आहे त इन्फ्लेशन वधंदी, त महांगाई जॾहिं वधंदी, माण्हुनि वटि सेविंग्स न हूंदियूं, माण्हू इन्वेस्टमेंट न कंदा, त इकोनॉमिक एक्टिविटी कीअं पोइ वधीक बहितर थी सघे थी? ठीकु आहे, एग्ज़ैक्टली। हाणे तव्हां ॿुधायो त एग्रीकल्चर ॾांहुं हुकूमतुनि जो रवैयो कहिड़ो आहे। जेको लोकिस्ट आहे या जेको माकड़ आहे, उहो 4-5 महीननि जो पुराणो किस्सो आहे। उहो जॾहिं ईरान खां शुरू थियो, जॾहिं बलोचिस्तान में, त सभु पाकिस्तान हुकूमत, सिंध हुकूमत, पंजाब हुकूमत सभु निंड पयूं, को उन्हनि एफर्ट न वरितो। को चवनि था त हेलीकॉप्टर आहे, हुनजो को आहे कोन, फ्यूल कोन्हे को, हुनजो इहो पायलट कोन्हे को, इहो तरीक़ो थोरो ई आहे। जॾहिं लाइफ एंड डेथ जो सुवालु आहे, कोविड आहे, त सॼियूं हुकूमतूं जेके आहिनि बाक़ी ॾींहं राति जेको आहे सो हिन माकड़ जे ख़िलाफ़ पॉलिसीज़ ठाहिनि, इम्प्लीमेंट करणु आबादगारनि खां। हाणे रुगो तव्हांखां मां हिकिड़ो सुवाल थो पुछां त असांजो जेको सिंध जो एग्रीकल्चर मिनिस्टर आहे, सॼी सिंध में किथे घुमियो आहे? चीफ मिनिस्टर आहे, उहो सॼी सिंध में किथे घुमियो आहे? तव्हां फील्ड में वेंदव त तव्हांखे ख़बर पवंदी ऐं तव्हां हुन ते इम्प्लीमेंट कंदव न। हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां, मैनेजमेंट साइंस में हिकिड़ो टर्म यूज़ कंदा आहिनि, मैनेजमेंट बाय वॉन्डरिंग। माना जेकर तव्हांजो कारखानो आहे या सर ज़मीन ते जेसि ताईं तव्हां दौरा न कंदो तव्हांखे ख़बर ई न पवंदी। त ही बिल्कुलु हिननि जो जेको रवैयो आहे न, उहो सफ़ा फेडरल गवर्नमेंट बि एग्जैक्टली साॻियो आहे ऐं ख़ासि करे पंजाब सिंध गवर्नमेंट। बिल्कुलु मुश्ताक साहब, इहो रियलाइज़ करण जी ज़रूरत आहे त एग्रीकल्चर सेक्टर असां लाइ, असांजी इकोनॉमी लाइ तमामु अहम आहे। मुख़्तसरन तव्हांखे इहो पुछणु चाहींदासीं, प्रोजेक्ट्स हुया त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वैल्यू एडेड प्रोडक्ट्स जेके आहिनि ज़रई शोबे जूं, उहे वधायूं वञनि, उन्हनि खे एक्सपोर्ट कयो वञे, छो जो असांजे कॉम्पिटेटर मुल्कनि बि ईअं ई कयो आहे। पर उन ते अमल इन करे बि नाहे थी सघियो, मिसाल जे तौर ते असांजा मिर्च या अंब, उन्हनि जा प्रोसेसिंग यूनिट्स बि अञा ताईं असां तयारु नाहियूं करे सघिया। हाँ, तव्हांखे मां जवाबु ॾियां, मां रोमेनिया में पढ़ंदो हुउमि, त उते शायदि ब्राज़ील जा ई ईंदा हुया जेको केला, साउथ अफ्रीका जा ईंदा, अंब साउथ अफ्रीका जा ईंदा, ॿियनि मुल्कनि जा ईंदा,
पर पाकिस्तान जो तव्हांखे प्रोडक्ट उते न मिलंदो हो। उहो इन जो इहो आहे त असां प्रॉपर मार्केटिंग नथा कयूं। जेको बि यूरोप में बिल्कुलु असां जेके एग्रीकल्चर जो जेको असां सिंध जी ॻाल्हि था कयूं, सिंध जा जेके ज़ैतून आहिनि, अंब आहिनि, लीमा आहिनि, ग्रेप फ्रूट आहिनि, इन्हनि जी मार्केटिंग करे सघे थी, पर यूरोप जा जेको कंज़्यूमर आहे, जेको खाईंदो आहे, उहो हाई क्वालिटीअ जो जेको आहे सिमरे पियो आहे। त का बि उन में ज़रे जी शइ हूंदी न, उहो फिटी करे छॾींदा। इवन रादर उहो दुकान बि बंदि करे छॾींदा त जेकॾहिं सब स्टैंडर्ड अथव। तंहिंजे करे तव्हां उन स्टैंडर्ड मुताबिक़ जेकॾहिं तव्हां पंहिंजे प्रोडक्ट आहे जेके वैल्यू एडेड इफेक्ट जेको चओ था, उहे कनि त छो नथा थी सघनि। पर उन्हनि जो ध्यानु, मिसाल हाणे असां पुछी सघूं था सिंध गवर्नमेंट तव्हांजे प्रोग्राम में त भई एग्रीकल्चर ठीक है मुश्ताक साहब, तव्हांजूं काफ़ी सारियूं तजवीज़ूं अची वयूं। टाइम अनफॉर्चुनेटली घटि आहे, इन करे तव्हांजी फ़िलहाल महिरबानी। ऐं हिन वक़्तु हुकूमत वटि केतिरा ई ऑप्शन्स आहिनि त इकोनॉमी खे बहितर करण जे लाइ हू पंहिंजी टैक्स जी जेका उगाड़ी आहे उन निज़ाम खे बि बहितर करे सघे थी। ऐं बिज़नेस टाइम मां फ़िलहाल एतिरो ई।